अस्सलाम वालेकुम। मैं हूँ आपका अली वारिस। मां तव्हांजो पंहिंजो अली वारिस साईं। अॼु जो व्लॉग तव्हांखे ॾिसंदा हलूं था। अॼु बि मूंखे पाणी हो हिनमहिल। हिनमहिल शहर वञा पियो, शॉर्ट हिकिड़ो वीडियो ठाहे मां अॼु वधनि ॾसियां। हिनमहिल मां जेको आहे सो जो आहे न उहो गुंबल जंहिंखे चवंदा था ट्राईपोर्ट, उहो वठणु वञा थो इंशाल्लाह। ॿारहें में हाणे आख़िरी बार वञे पाणी छॾियो आहे, ॾिसणु हलंदासीं। हाणे इहो आख़िरी ॿारहें में पाणी ठीक आहे, ॾिसणु हलंदासीं। त हे अॼोको ॿारो आहे, अॼो भरियो मां ऐं अॼु 7-8 ॿार भरे विया आहियां इंशाल्लाह। जो आख़िरी ॿारो इहो ई रहियो आहे मुंहिंजो। पाणी छॾे वेठो आहियां, हाणे बसि शहर वेंदुमि। ठीकु आहे। त दोस्तो हिकिड़े हमरा खे चयो हुयो असां त असांजो कमु कजो ऐं उहो सामान मुंहिंजो वठी रखिजो। ठीकु आहे न। त अॼु जो काफ़ी व्लॉग इहो ई आहे। त मां अॼु वञा थो पियो शहर, ॾिसूं अलाह कंदो मां वेंदा आहे त हुन वठी रखियो हूंदो मुंहिंजो कमु सामान जेको आहे सो। दोस्तो हे ॿारो बि न आहे, तव्हां ॾेखारींदो हलां। ॿियो ॿुधायो दोस्तो, ख़ुशि आहियो? ख़ैर आहे, अलाह कंदो ख़ैर ख़ैरियत सां रहंदो। मां सभिनी खे दुआऊं कंदो आहियां। यार मुंहिंजे वीडियो खे लाइक कंदा कयो। ॿी ॻाल्हि त तव्हांजी सपोर्ट पोइ मां कंदुमि। पहिरियां तव्हां मुंहिंजी कयो, पोइ तव्हांजी मां कंदुमि। ठीकु आहे न। इंशाल्लाह हिन सिंधी भाउ खे मथे ईअं यूट्यूब ते जाइजो। त दॿाउ ॾाढो पियो आहे अॾम वारीअ ते। ठीकु आहे न दोस्तो, हे ॾिसो पिया दॿाउ, पाणी वहे थो पियो ॾाढो काॾूं इंशाल्लाह। बसि ॿारो भरिजण ते आहे हाणे। हे न आहे दोस्तो, हुन ॿारे में आख़िरी में छॾियो आहे पाणी। ठीकु आहे न। त इंशाल्लाह तव्हांखे पसंदि ईंदा हूंदा हे असांजा व्लॉग। असां ॿ मां व्लॉग ठाहिया आहिनि, ॿियो आहे मुंहिंजे ख़्याल में। त हिन बारे में जेको आहे असां पाणी छॾियो आहे। ठीकु आहे न दोस्तो, हे ॾिसो पिया तव्हां, इन ई बारे में पाणी छॾियो आहे। ठीकु आहे न। हे ॿारो आहे जंहिंमें असां पाणी छॾियो आहे। बग बि वेठा आहिनि, तव्हां ॾिसंदा हूंदव पियूं पखी। त इहे यार हारीअ जा जेको हारी आहे दोस्त त बग इंशाल्लाह तव्हां ॾिसंदा हूंदव। त जंहिं महिल इहे वेहंदा आहिनि न, असांखे बि हुनजो बि तगा थिए थो पियो ऐं असांजो बि तगा थिए थो पियो। जीत बीत वग़ैरह या अहिड़ो पोपट वग़ैरह उहो पकिड़े खाई वेंदा आहिनि। ठीकु आहे न। हे बग असां हिन बारे में हाणे पाणी छॾियो आहे इंशाल्लाह। हे ॿारो भरिजे पोइ असां शहर वेंदासीं। असां पंहिंजो शहर काराणो। ठीकु आहे न। हमरा चयो आहे हिकिड़े खे इंशाल्लाह हुन आंदी हूंदी त व्लॉग सुभाणे डेली ठाहींदासीं पोइ। ठीकु आहे। त यार हेॾो ट्रैक्टर बि वहे थो पियो। ठीकु आहे न। एतिरा बूढ़ा पियो थो कढे। ठीकु आहे न। ॾिसंदा त हूंदो, थोरो ज़ूम कयां। इहो वहे थो पियो दोस्तो ट्रैक्टर बि। यार रसा आहे, इन वजह सां थोरो जेको आहे सो नथो थिए। या दोस्तो पाणी मुंहिंजो हेॾां होॾां थी वियो आहे, छोजो ॿारो काफ़ी हदि भरिजी वियो आहे। ठीकु आहे। त अॼु जो वीडियो इहो ई आहे 3-4 मिंटनि जो। ठीकु आहे न। यार वीडियो खे लाइक कयो। इंशाल्लाह मां व्लॉग ठाहियां कंहिंजे लाइ थो, तव्हांजे लाइ वीडियो ठाहियां थो। ठीकु आहे न। अली वारिस व्लॉग खे लाइक कयो। जीअं सिंधी भाउ आहियां तव्हांजो, मां असल में उर्दू ज़ुबान में ॻाल्हाईंदो आहियां पर घटि। त हे ॾिसो पिया इंशाल्लाह। त हाणे असां वञूं पिया शहर, इजाज़त ॾियो। ठीकु आहे दोस्तो। अॼु जो व्लॉग यार हे ई हुयो। ठीकु आहे। इंशाल्लाह ठाहींदासीं ॿिया व्लॉग बि। हाणे ट्राईपोर्ट खणणु वञूं था। ठीकु आहे। ठीकु आहे। ज़बरदस्त बि व्लॉग बणियो आहे मुंहिंजे लाइ। त ज़बरदस्त बणियो आहे व्लॉग। तव्हांखे बि लॻे लाइक बि कजो यार, कमेंट बि कजो ऐं चैनल मुंहिंजे खे सब्सक्राइब कजो। ठीकु आहे दोस्तो। अल्लाह।